पाण सिंधू माथिरी जी तहज़ीब ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में लाल जी संग ते ॻाल्हाईंदासीं। इन खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हू असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि जीअं असां जूं वीडियो संदनि ताईं पहुचंदियूं रहनि। भारतीय साइंसदान ऐं बायोटेक्नोलॉजी जे माहिर प्रोफेसर डॉक्टर लालजी सिंह जो जनम 5 जुलाई 1974 ते उत्तर प्रदेश के ज़िले जूनापुर में थियो। पान DNA ऐं फिंगर प्रिंटिंग टेक्नोलॉजी में महारत रखंदड़ साइंसदान है। पान इंसानी नस्ल के इर्तिका ऐं क़दीम दौर में माण्हुनि जे हिक हंध खां ॿिए हंध लॾ पलाण बाबत DNA जी बुनियाद ते काफ़ी तहक़ीक़ कई आहे। डॉक्टर लालजी सिंह 1964 में साइंस में बैचलर डिग्री हासिल कई, जंहिं बाद 1966 में ज़ूलॉजी में MSc जी डिग्री हासिल कई। हिन बनारस हिंदू यूनिवर्सिटी मां 1971 में डॉक्टरेट की डिग्री वरती। हिन हिंद सिंध के कदीम तहज़ीब सकाफ़त और इंसानी नस्ल बाबत साइंसी बुनियादनि ते तहक़ीक़ कई आहे। इन तहक़ीक़ की मंशा तौर खेसि 2004 में भारत जो वॾो एवॉर्ड पद्मश्री अता कयो वियो। लालजी सिंह भारत में सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंट्स ऐं डायग्नोस्टिक्स समेत केतिरनि ई इदारनि ऐं लेबॉरेटरीज़ जो बुनियादु विधो। पाण अगस्त 2011 ईस्वी खां अगस्त 2014 ताईं बनारस हिंदू यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर ऐं इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी के बोर्ड ऑफ गवर्नेंस जो चेयरमैन भी रहियो। लालजी सिंह सेंटर फॉर सेल्यूलर एंड मोलिकुलर बायोलॉजी हैदराबाद दखन जो मई 1998 खां जुलाई 2009 ताईं डायरेक्टर रहियो। डॉक्टर लालजी जा 80 खां वधीक तहक़ीक़ी मकाला भारत समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे साख वारनि रिसालनि में शाया थिया आहिनि। पान DNA टेस्ट ज़रिए आर्यन के सिंधु माथिरी ते हमले वारे तस्वर के रद्द कयो। ही पहिरियों साइंसदान हुयो जंहिं सिंधु सभ्यता के वारसनि के दरावड़ हुजण ऐं हिन माथिरी ते आर्यन के हमले वारे मफ़रूज़ के DNA टेस्टुनि ज़रिए रद्द कयो ऐं सिंधु सभ्यता बाबत मिडनी हथ टोकियन नज़रनि जो रद्द पेश कयो। आर्कियोलॉजी ऐं कदीम तारीख़ के माहिरनि मूजिब डॉक्टर लालजी की तहक़ीक़ बाद इहो लाज़मी थी पियो आहे त सिंधु माथिरी की सभ्यता की तारीख़ यानी बरेसगीर हिंद सिंध की कदीम तारीख़ नए सिरे से लिखण घुरिजे। लालजी सिंह पंहिंजे साथी साइंसदाननि सां गॾु सेंटर फॉर सेल्यूलर एंड मोलिकुलर बायोलॉजी में 23 सालनि ताईं बरेसगीर इंसानी नस्लनि बाबत DNA टेस्टुनि ज़रिए तहक़ीक़ कई, जंहिं बाद उन नतीजे ते पहुतो त सिंधु माथिरी में आर्यन या दरावड़नि के वजूद बाबत का बि साबिती न मिली आहे। आर्यन ऐं दरावड़नि बाबत तस्वर बेबुनियाद हुयो, जंहिंखे कुछ माण्हू पंहिंजे किरल मुफ़ादनि लाइ इस्तेमाल करे रहिया आहिनि। अहिड़ी तरह लालजी सिंह ऐं संदसि साथियुनि तमिलनाडु के द्रावड़ नस्ल परस्ती में मुब्तला माहिरनि जे इन फूकड़े में हवा कढी छॾी त सिंधु माथिरी जा वारस मौजूदा तमिलनाडु जा रहवासी द्रावड़ नस्ल जा हुआ। इन सां गॾोगॾु सिंधु माथिरी की सभ्यता ते यूरोपियन नस्ल के आर्यन के हमले के ताबूत में भी आख़िरी कोको ठोके वियो। लालजी सिंह ऐं संदसि साथियुनि जी पहिरियों भेरो साइंसी बुनियादनि ते थियल इहा तहक़ीक़ अमेरिकी जर्नल ऑफ ह्यूमन जेनेटिक्स में शाया थी। असां हिते संदसि अहम किताबनि ऐं मकालनि जो ज़िक्र कंदासीं, जिनमें यू डिज़र्व वी कंज़र्व, साइंटिफिक टेल ऑफ जीनोमी एंड DNA फिंगरप्रिंटिंग The Witness Within, My Travels in the Witness Box, Genetic Evidence for Recent Population Mixture in India शामिल हैं। मेहरबानी।